नासिन दादूमा वाक़िया आगे कंदासीं। पायलट स्कूल भरिसां हेलीकॉप्टर जे हवा लॻण सबब पीसीबी ग्राउंड जी भित रही पइजी वई आहे। ख़बर सां दादूमा शुरू कई पिया। पायलट स्कूल भरिसां हेलीकॉप्टर जी हवा लॻण सबब पीसीबी ग्राउंड जी भित रही पई आहे। एहलकार फोत थी वियो आहे। पुलिस मौसूब एहलकार खे अस्पताल मुंतकिल कयो पियो आहे। डॉक्टर्स पारां फोत थियण जी तस्दीक कई वई आहे। फौती एहलकार अब्दुल लतीफ़ पंवर इमयानी इलाइक़े जो रवासी आहे। एहलकार जे फौत थियण वारे वाक़े बाद एसएसपी दादू इरफान अली समूह दादू अस्पताल पहुतो। ब्रेकिंग न्यूज़ समाचार दादूमा शेयर कई पिया। पायलट स्कूल भरिसां हेलीकॉप्टर जी हवा लॻण सबब पीसीबी ग्राउंड जी भित रही पइजी वई। एहलकार फोत थियो आहे। पुलिस मौसूब एहलकार खे अस्पताल मुंतकिल कयो पियो। डॉक्टर पारां फोत थियण जी तस्दीक कई वई आहे। फौती एहलकार अब्दुल लतीफ़ पंवर इमयानी इलाइक़े जो रवासी आहे। एहलकार जे फौत थियण वारे वाक़े बाद एसएसपी दादू इरफान अली समूह दादू अस्पताल पहुतो। दादू मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं इशफाक मलिक खां। जी इशफाक। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पायलट हाई स्कूल भरिसां पीसीबी ग्राउंड ते जेको हेलीकॉप्टर लैंडिंग पियो करे उनजी हवा जे दॿाउ ते उतां जी दीवार किरी पई आहे, जंहिंजे हेठां हिकु पुलिस एहलकार दॿिजी फोत थी वियो आहे। पुलिस एहलकार खे सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो वियो, जिते पुलिस एहलकार जी फोत थियण जी तस्दीक कई आहे। पुलिस एहलकार ॿुधाए थो वञे त अमीनानी जो रवासी हो, संदसि सुञाणप अब्दुल लतीफ़ पंवर तौरु थी आहे। एसएसपी दादू वाक़े जो ॿुधी दादू सिविल अस्पताल पहुतो, जिते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वाक़े ते तमामु घणो ॾुख थियो आहे। असां संदसि वारसनि सां इन ॾुख जी घड़ी में गॾु आहियूं। हिन चयो त हीउ जेको पीसीबी ग्राउंड हो, उते पुलिस एहलकारनि जी ड्यूटी लॻल हुई ऐं हीउ जेको वाक़ियो आयो आहे, इन में हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी बि थियो आहे, जिन खे बि अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त हीउ वाक़े खां पोइ जेको पुलिस एहलकार जो जेको लाश हो, उहो पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कहराम मची वियो आहे। जी मेहरबानी इशफाक तफ़सीलनि लाइ।